चवंदा आहिनि त जंहिंजो केरु न आहे उनजो अलाह पाक आहे। सो उन ई कहावत खे सिफ़त जे टंडे मोहम्मद ख़ान जी हिकिड़ी समाजी तनज़ीम आहे सिफ़त साथ फिलाई तनज़ीम उन कहावत खे हतमी जामो पारायो आहे। छो जो हिते टंडे मोहम्मद ख़ान जे सखी बुरहान शाह कब्रिस्तान में हिकु लावारिस कब्रिस्तान इन्हनि ठाहियो आहे जंहिंमें टंडो मोहम्मद ख़ान समेत इर्द गिर्द जा जेके बि वाह आहिनि पुलूं आहिनि उनखां अलावा जेके बि लावारिस लाश मिलनि था उन्हनि खे ही हिते टंडे मोहम्मद ख़ान जे लावारिस कब्रिस्तान में तदफ़ीन कनि था। अचो त उन ई हवाले सां हिते सिफ़त जा जेके रज़ाकार आहिनि या हिते चौकीदार जेके आहिनि या जेके सफ़ाई पिया कनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक उन्हनि जो छा चवणु। 2018 में असां संगे बुनियाद रखियो हिन लावारिस कब्रिस्तान जो। असां वटि 40 मर्द आहिनि, 26 नंढड़ा ॿार आहिनि, 2 औरतूं आहिनि। इहे हिते दफ़न आहिनि जेके मुख़्तलिफ़ रोड हादसा आहिनि, खूनी आहे या अहिड़ा के वाक़िया थी था वञनि जिन जी सुञाणप नथी थी सघे उन्हनि खे हिते था दफ़नायूं। जेका बि क़बर दफ़नाईंदा आहियूं 40 ॾींहं ताणी हिकिड़ी नियत कंदा आहियूं त अमानत तौरु रखूं था ऐं पोइ उन खां अमानत तौरु हूंदो आहे त अच्छा हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 4 हितां क़बर कुशायूं थियूं आहिनि जिन जा सभु क़ानूनी तक़ाज़ा पूरा करे जज साहब जी मौजूदगी में उहे वारस जेके आहिनि पंहिंजे हिन लावारिस लाशनि कढराए उहे मालिक उन्हनि जा थिया आहिनि। 6 लाश ॿिया आहिनि जिन जा वारस आहिनि उन्हनि जी पोइ बाद में सुञाणप थी, पर हिते उन्हनि माहौल वग़ैरह ॾिसी चयो त असां वारे क़ब्रिस्तान खां बहितर आहे हिते ऐं छोकिरा ईंदा आहिनि रोज़ ई बुनियाद ते। हाणे मग़फ़िरत अलाह साईं कंदो पोइ अलहम्द कुल शरीफ़ पढ़ंदा आहियूं त मरूम ऐं रूह खे जेतिरो सवाबु थिए। हाणे वरी तव्हां अचूं था त अख़राजात किथां था पूरा थियनि, इहे काफ़ी सवाल दोस्त बि कनि था, मुख़्तलिफ़ इदारा बि कनि था। छोकिरा असीं 56 आहियूं रेस्क्यू में हींअर मौजूदु आहे। पोइ हर छोकिरे ते रखियल आहे 100 200 300 500 ईअं महीने सिर महीने असां पंहिंजो पाण में फंडिंग कंदा आहियूं। पोइ उन में जेके जीअं शर्टूं थियूं या हल्का फुल्का जेके ॿिया जेके ख़र्च आहिनि एतिरा त ख़र्च असांजा कोन्हे उहे कंदा आहियूं। हाणे अचूं था जेकॾहिं को लाश माण्हू दफ़नाए थो त उनखे जेकॾहिं केरु हींअर आम माण्हू मरे थो घटि में घटि तव्हां 10,000 हुजनि एतिरा असीं कोन था अख़राजात बर्दाश्त करे सघूं। पोइ उन जो इहो थियो त कुझु अलाह जा नेक बाना ई आऊं चई थो सघां चयो मसीह आहिनि वसीला अलाह साईं उन्हनि खे कयो। हिकिड़ो त टंडे मोहम्मद ख़ान सां तालुक़ु रखे थो मोहिउद्दीन भाई जेको हुते कोन्हे, अॼु उनजो नालो वठणु ज़रूरी आहे छो असां ते बि आङुरियूं पेयूं खॼनि आख़िरी इहे किथां था अचनि पैसा। पोइ उन जो आहे उहो 2018 खां मुसलसल असांखे कफ़न वग़ैरह इहे वठी ॾींदो आहे। तख़्ता हिकिड़ो ॿियो माण्हू आहे जेको तख़्ता वठी ॾींदो आहे, 3,2500 जो तख़्ता आहिनि। कुझु लाशूं अहिड़ियूं हुयूं शुरूआति में जॾहिं असां संगे बुनियाद रखियो हो 2 लाशूं मूंखे हिकिड़ी लेडीस जी ॾुखी लॻी ऐं हिकिड़ी मर्द जी जेकी 40 ॾींहं पुराणी हुई। हुन में उहो वरी को जादू ऐं टोनो ईअं ॾोह जे तरफ़ां मारे वियो। सो हुन में वरी पोइ राति जो मूंखे निंड कोन ईंदी हुई। सो हुन में ख़ौफ़ थींदो हो ऐं उहा ई लाश साम्हूं अची बीह रहंदी हुई। बाक़ी उनखां अलावा त अहिड़ी को ख़ासि कोन्हे। पोइ अलहमदुलिल्लाह अल्लाह साईं दिलि वधाए छॾियो। पोइ हाणे त का इंशाअल्लाह तकलीफ़ कोन थी थिए। बाक़ी इन खां ॾुखियूं असांजे 3 रेस्क्यू जेको असां हिते टंडे मोहम्मद ख़ान में उहो गुज़ारे विया हुआ। वीचारा सीपर असांजा बहितरीनु सीपर हुआ, पर हिकिड़े खे जान बचाइण जे करे हू पंहिंजे हिकिड़े खां ॿिए खां पोइ यकदमि हिन 3 लाशूं यकी वीचारा हिक ॿिए खे बचाईंदे त असां कढी अचूं उन्हनि खे। सो हुन में उहे 3 वीचारा जेको आहे न गुज़ारे विया। अलहमदुलिल्लाह उहो बि पोइ रेस्क्यू अलाह साईं हिमत ॾिनी ऐं अलाह साईं जी ख़ुशूसी मदद हुई ऐं मुंहिंजो उस्ताद मूंसां गॾु बीठो हो। सो उहो गाइड कंदो रहियो ऐं अलहमदुलिल्लाह उहा असां रेस्क्यू मुकमल सर अंजाम असां फ़ी सबीलिल्लाह दुनिया जी ख़िदमत अलाह जे ख़ातिर रज़ा जे ख़ातिर कंदा आहियूं। का बि लालच न आहे असांखे। हीअ साथ फिलाई वारा तनज़ीम वारा आहिनि, असीं गॾिजी सभु कंदा आहियूं। कब्रिस्तान जे अंदरि तक़रीबन 8 लाश दफ़न आहिनि जंहिंमें 26 ॿार आहिनि जेके ताज़ा ॼावल ऐं उनखां अलावा जेको 40 मर्द हज़रात आहिनि ऐं 2 औरतूं आहिनि। बाक़ी जेकॾहिं इन हवाले सां वसाइल जे हवाले सां तव्हां पुछो था त वसाइल असां पंहिंजी मदद पाण तहत ऐं कुझु शहर जा मोज़िज़ दोस्त आहिनि उहो असांखे जेको वसाइल ॾींदा आहिनि। ऐं महांगाई जो दौरु आहे, तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो जेको लाश आहे 8 खां 10,000 रुपया दफ़न करण में पइजी वेंदो आहे। जंहिंजे लाइ हिकिड़ो दोस्त आहे उहो कफ़न ॾींदो आहे ऐं हिकिड़ो शहर जो मोज़िज़ आहे उहो असांखे उन क़बर जा तख़्ता ॾींदो आहे। उनखां पोइ असां जेको आहे सो लाश खे हिते दफ़न कंदा आहियूं। तक़रीबन 15 ॼणनि जी टीम आहे जेके असीं 15 ॼणा आहियूं। उहे गुनी में जेके लाश हूंदा आहिनि जेके वणनि मां टंगियल लाश मिलंदा आहिनि उन्हनि खे खणंदा आहियूं ऐं 20 ॼणनि जी ॿी टीम आहे जेका उन्हनि खे अस्पताल पहुचाईंदा आहिनि, कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कंदा आहिनि ऐं वरी 15-20 ॼणनि जी ॿी टीम आहे जेका क़बर कुशाई कंदा आहिनि ऐं वरी अस्पताल खां जेको सो हैंडओवर करे ऐं जेको सो हिते तदफ़ीन कंदा आहिनि। ऐं इहे मरहले वाइज़ इहे कमु सभिनी खां ॾुखियो कमु जेको आहे रेस्क्यू टीम जो सभिनी खां ॾुखे में ॾुखियो जेको आहे
उहो गुनी मां लाश कढणु आहे जंहिंमें नांग बि हूंदा आहिनि, कई अहिड़ियूं बलाऊं बि हूंदियूं आहिनि, पर अलाह पाक गे बि मदद कंदो आहे। रेस्क्यू में 56 ॼणा आहियूं असां, चंदो करे 2 माण्हू रखिया आहिनि जिन खे पघार ॾींदा आहियूं हिते सार संभाल करण लाइ, जिते रहंदा आहिनि उहे, ऐं असां शाम जे टाइम ते हिते ईंदा आहियूं। मैं इस कब्रिस्तान में रहता हूँ, इधर की चौकीदारी भी करता हूँ, ख्याल वगैरह भी करता हूँ, और साफ़ सफाइयाँ, छटकार वगैरह, ये काम मेरा सिफत आलो ने मुझे दिया हुआ है। बस ज़िंदगी के दिन गुजार रहा हूँ इसके साथ जब तक मेरी ज़िंदगी है। साहिल अयाज़, WTN न्यूज़, टंडो मोहम्मद खान।